जे हिन सिंधी कार्यक्रम में तव्हां सभिनी दर्शकनि जो हार्दिक स्वागत आहे। अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़ी शख़्सियत सां मिलाए रहिया आहियूं जंहिंजे परिवार जो सिंधी जाति जे तारीख़ सां उन जे इतिहास सां गहरो संबंध आहे, नातो आहे। महा हिंदू सभा जे प्रेसिडेंट श्री श्यामदास गिदवाणी जे चिराग, सिंध कांग्रेस जे प्रेसिडेंट डॉक्टर चोइथराम गिदवाणी जे बाइटे सां, जेके हिते कैलिफोर्निया मां ख़ासि सहयोग फाउंडेशन जे अवॉर्ड फंक्शन में शरीक थियण लाइ आयल हुआ, उन्हनि सां अॼु असां तव्हांखे रूबरू मिलाए रहिया आहियूं। अचो त हुननि सां माज़ीअ जूं कुझु यादगिरियूं, अॼु जे कुझु हालात जो जाइज़ो वठूं या सुभाणे मुस्तक़बिल जे लाइ कुझु हुननि खां सलाह ऐं संदेश ॿुधूं। डॉक्टर गिदवाणी साहब, तव्हां उन पीढ़ीअ सां वास्तो रखो था जंहिं पीढ़ीअ आज़ादीअ जे दौरान काफ़ी कुझु योगदान ॾिनो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर तव्हांजे परिवार जे कुझु मेंबरनि जो बि हिन तहरीक में काफ़ी सुठो बहिरो रहियो। छा तव्हां बि हिन हलचल में सरगर्म हुया या सिर्फ़ु तव्हांजे चाचो साहिब डॉक्टर चोइथराम गिदवाणी? जवानी जी, कुछ दुख सां थो चवणो पए त मूं हिन हलचल में कुझु पार्ट कोन वरितो। मूंखे त सियासी जानकारी बि कोन हुई। जी, पहिरियों दफ़ो मूंखे इहो ख़्यालु आयो त असांजी संस्कृति छा आहे, छा न आहे, असांजी सियासत छा आहे, जॾहिं मां 10वीं वरे हुउसि ऐं पार्टीशन थी थियो। मुंहिंजो पिताजी श्यामदास गिदवाणी वीर सावरकर ऐं भाई परमानंद जा मेंटर्स हुआ। सिंध महासभा जो प्रेसिडेंट हो। डॉक्टर चोइथराम मुंहिंजो चाचो, साॻे घर में रहंदा हुआसीं। यस, सिंध कांग्रेस जो प्रेसिडेंट हो। पर जॾहिं पार्टीशन थियो त ॿिन्ही अहिड़ो ॾुख ज़ाहिर कयो ऐं ॿिन्ही इहो ख़्यालु कयो त हिंदुस्तान जा लीडर्स सम्झनि था त ही जे मौक़ो हुननि जे हथ मां हलियो वेंदो त उन्हनि जे लाइफ टाइम में उन्हनि खे पावर ऐं पोज़ीशन कोन मिलंदी पंहिंजे ऐं पंहिंजे परिवार लाइ। इन करे हू तयारु थिया आहिनि त हिंदुस्तान जो विढ़ाङो कनि, भले सिंध बर्बादु थी वञे। पर उहो ॾुख ख़ाली इहो कोन ज़ाहिर कयऊं, चयूं सिंध जो हिंदुस्तान जे हेरिटेज सां एतिरो कनेक्टेड आहे। सिंध जंहिं भारतवर्ष जा ठहण में अहिड़ो ग्लोरियस पार्ट वरितो। सिंध जिते हिंदुइज़म जी जड़ पैदा थी, जी, सनातना धर्म जी, जिते आर्यवर्ष पैदा थी। सिंधी जेके भारतवर्ष जे ॿियनि माण्हुनि सां गॾु ॿाहिरि विया एज़ आर्यन्स ऐं छा छा न कयऊं, हज़ार स्टोरीज़ उन लाइ चई सघजनि थियूं। त उन खे ई कीअं था बर्बादु कनि, हिंदुनि खे कीअं बेघर करे सिंध मां, जिते वेदास लिखिया विया, जो सिंधू ऐं सरस्वती जे पारां सॼी हिंदू पोइट्री ऐं हिंदू लिटरेचर लिखियो वियो, उनखे ॿाहिरि बेघर कीअं था कनि। त पहिरियों दफ़ो मूंखे ख़्यालु आयो, अरे मां छो वेठो पंहिंजो टाइम वेस्ट करियां। मूं त सिंधी संस्कृति, आर्य संस्कृति, हिंदुस्तान जी संस्कृति कुझु सम्झी कोन्हे। हीउ छा मूंखे लॉ पास करिणो आहे या हीउ करिणो आहे या हू करिणो आहे। तॾहिं खां वठी मूंखे परपेचुअल ऑब्लिगेशन आयो ॼण त दिलि में, बराबरि, त भाई स्टडी करिणो ई आहे। हलचल में त पार्ट कोन वरितनि, पर मुंहिंजे दिलि में हिकिड़ी हलचल शुरू थी वई। वो तहरीक शुरू हो तव्हांजे दिलि में बि त कुझु आज़ादीअ लाइ थी सघे थो। इहो इहो असां वटि काफ़ी कुझु ईअं चयो वियो आहे त असां जिन खे पंहिंजो लीडर सम्झो, जिन खे पंहिंजो रहबर मञो, जिन खे असां पंहिंजो नेता सम्झोसीं, उन्हनि ई असां जूं राहूं मुंझायूं। असांखे सिंधी जातीअ खे तूफ़ाननि जे हवाले करे पाण वञी किनारे ते वेठा। तव्हां बि हिन ॻाल्हि खे मञो था? घणे क़दुरु, पर ईअं मां कोन चवंदुसि हू किनारे ते वेठा। हू पंहिंजे महिलात में वेठा। हुननि खे पावर खपंदी, हुननि खे पोज़ीशन खपंदी। साईं ॾिसो, वरी थो शायदि पंहिंजे चाचे जी ॻाल्हि करियां, वरी चवणु त न घुरिजे। जॾहिं हुनजो देहांत थियो त सभु कुझु मूंखे छॾे वियो। 80 रुपया, हिकिड़ी भॻल वॉच। छो जो 3 ॾींहंनि में पॉलिटिक्स में घणो पैसो कोन हूंदो। इहो त पॉलिटिक्स हुई हिकिड़ी पूजा, बंदगी हुई एक्चुअली।
इहो त महात्मा गांधी जे खून खां पोइ थियो आहे त पॉलिटिक्स हैज़ बिकम द मोस्ट ल्यूक्रेटिव अॼु प्रोफेशन हींअर इन द तोड़ वर्ल्ड। फोड़ जी पॉलिटिक्स थी वई आहे। ठीकु तोड़ सो पर वॾे में वॾी ॻाल्हि त हुन मुंहिंजे लाइ छा छॾियो, हिकिड़ो किताबनि जो बंडल छॾियईं, तंहिंमें आर्यन्स जा पुराणा राग हुआ, अच्छा तिन में कुझु अधु लिखियल के कटियल, कुझु सम्झ में बि कोन थिया आया, इहो छॾे विया। पर इहो कॾहिं न चइजो त असांजा अॻवान को किनारे ते वेठा, न, राज कया आहियूं पंहिंजे पुटनि पोटनि धीउनि लाइ त उहे चढ़नि ऐं छा न कयूं। दे सेंट अस टू द वुल्व्स बट दे वांटेड ऑल पावर फॉर देमसेल्व्स एंड मोर देन दैट। ख़ैर उन पंहिंजे पावर खे हथु करण लाइ या पोज़ीशन जे हथु करण लाइ के चुकूं थियूं आहिनि, इहो विरहाङो हिकु बदकिस्मती हुई। इहा बदकिस्मती इहा हुई तंहिंजे लाइ जॾहिं पंडित जवाहरलाल नेहरू रैम्पर्ट्स ते बीह चयो इंडियाज़ ट्रस्ट विथ डेस्टिनी, त महात्मा गांधी किथे हो, वञी शरणार्थियुनि सां वियो। ही डिड नॉट जॉइन इन दैट सेलिब्रेशन बिकॉज ही न्यू दैट रिवर्स ऑफ ब्लड विल फ्लो। स्पिरिचुअल फाउंडेशन इंडिया जो केतिरो बि हुजे, तव्हांखे ॿाहिरीं दुश्मन खां तई पाण खे बचाए सघंदा, पर अंदरूनी स्पॉयलर्स जो आहे न, उनजो so जेको तव्हांखे छा छा चाढ़ींदा। करे सघूं। पार्टीशन छा कयो आहे, पार्टीशन हैज़ रेज़ प्रॉब्लम्स, पार्टीशन हैज़ सॉल्व नो प्रॉब्लम्स, रिवर्स ऑफ ब्लड हैव फ्लोन। ऐं इहो बि सम्झिजो, रिवर्स ऑफ ब्लड विल स्टिल फ्लो बिकॉज दैट ओरिजिनल मिस्टेक हैज़ बिन मेड, द फेटल मिस्टेक हैज़ बिन मेड, दैट इज़ पार्टीशन। ॿियो जेको कुझु असांखे उन वक़्तु उमेदूं ॾिनियूं वयूं हुयूं, असांखे जेके हिकु नक्शो ॾिनो वियो त तव्हांखे भारत में साॻे ई नमूने साॻा ई हक़ मिलंदा। हिते अचण खां पोइ असांखे शरणार्थियुनि खे हिकु हिकु बैरेक में 100 माण्हुनि खे रहायो वियो, हिकु हिकु रूम में 4 परिवार पे रहिया। खाधे जे लाइ, राशन जे लाइ असांखे लाइन्स लॻाइणियूं पई पियूं, दवा दरमद जे लाइ असांखे राशन कार्ड पे ठाराइणा पिया। हिते अचण खां पोइ ईअं महसूसु थियो त उहे जेके असांजा सपना हुआ, असांजा जेके उमेदूं हुयूं, उहे लहरूं टुटी वियूं, असीं बेघर थी वियासीं। तव्हां बि त उहो दौरु ॾिठो हूंदो, तव्हांखे छा महसूसु थियो उन वक़्तु? साईं उहो दौर त ज़रूरु ॾिठोसीं। उन वक़्तु चवणु त न घुरिजे, वॾा रिवियर्ड माण्हू आहिनि, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभ भाई पटेल ऐं सभई जेके हुआ, तिन चयो सिंधियुनि खे सिंध त छॾण ई न घुरिजे। जॾहिं सिंध लाचार थियो, सिंधी लाचार थिया सिंध छॾण लाइ, त यकदमि हुननि चयो शरणार्थियुनि खे असीं कीअं मदद ॾींदासीं, छो जो असांजे मर्ज़ीअ ख़िलाफ़ था अचनि। फॉर्चुनेटली जयरामदास दौलतराम, फॉर्चुनेटली आचार्य कृपलानी प्राइवेटली नॉट ॾिनी चोइथराम खे त बाबा कढो सिंधियुनि खे हितां भले, न त हिते मारिया वेंदा सभई निकिता। शरणार्थियुनि लाइ त कुझु कोन हो। न एक्चुअली सिंधियुनि जेको कुझु पंहिंजी सिंध, पंहिंजी ज़मीन जिते हू जनम वरितो, जिते जिते हुननि खे पलजण जे लाइ हिकिड़ी उमेदूं हुयूं, उहो छॾण लाइ मजबूर हुया, छाकाणि हुननि जे इज़मत सां खेॾियो पियो वियो। हुननि जे एग्ज़ैक्टली उन लिहाज़ खां जॾहिं हू छॾनि पिया त उन्हनि खे इहो भरोसो ॾियारायो वियो हो भरोसो त तव्हांखे साॻा ई हक़ ऐं साॻियूं ई सहूलियतूं मैसर थींदियूं। उहो पहिरियों दौरु 50 साल जेकॾहिं असां पोइ ते मोटी वञूं था त असांजे वॾनि वधीक दुख ॾिठा आहिनि ऐं काफ़ी कुझु उन्हनि खे सहणो पियो आहे। विश्वासघाती हुई आहे असांखे। तॾहिं जॾहिं प्रोफेसर घनश्याम ऐं डॉक्टर चोइथराम चढ़ी विया महात्मा गांधी वटि, तॾहिं महात्मा गांधी जॾहिं स्टेटमेंट कई आई एम अ सिंधी, तॾहिं थोरी थोरी फैसिलिटीज़ मिलणु शुरू थियूं। न त सिंधियुनि सां जेके शुरूआति में ज़ुल्म थिया, वी आर वेरी फॉर्चुनेट। कुझु असांखे शिकायत घणी न करणु घुरिजे, छो जो असीं पंहिंजे हालात जो फ़ाइदो वरितो हिंदुस्तानी लीडर्स, ऐं कुझु तयारु कोन हुआ फैसिलिटीज़ ॾियण लाइ। We took those facilities. It is our initiative, it is our enterprise. There was some help, thanks to Gandhiji. I light a candle on Gandhiji's birthday only because of that, that he proved himself to be akin to Sindhi suffering. पर ॿिया त बेपर। ख़ैर असां सिंधियुनि में हिकु महिनत जो अंग आहे, असीं हार खाइण वारा न आहियूं। हमेशह असां नवां वर्क इतिहास में लिखिया आहिनि पंहिंजे कामयाबियुनि जा। पर जेको वॾो नुक़सानु थियो भारत में, जिते मूंखे साम्हूं नज़र अची रहियो आहे,
त असांजी जेका साहित्य या असांजी ॿोलीअ खे जेको दहरम रसियो, असांजी जेका हींअर ॿोली न स्कूलनि में न कॉलेजनि में न कंहिं धंधे वापार जे जॻह ते या न को घरनि में, असां इन मुक़ाम ते अची पहुता आहियूं जिते असांजे ॿारनि खे इहो ॿुधाइणो थो पवे त असां सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे। त तव्हां त परॾेही मतिलबु वञी विदेश में वसिया आहियो, उते असां सिंधियुनि जो छा हाल आहे? सिंधी संस्कृतीअ खे, सभ्यता खे ॿार केतिरे क़दुरु सन्मान ॾियनि था, मान ॾियनि था, केतिरो उन्हनि खे सिंधी ॿोलीअ लाइ प्यारु आहे या सिंधियत लाइ जज़्बो आहे? साईं, ॿ ॻाल्हियूं आहिनि हिते। सिंधी ॿोली जी जेका ॻाल्हि कयव, केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि एंड करेक्टली आई सपोज़ इन अ वे, त सिंधी ॿोली इज़ द लाइफ ब्लड ऑफ सिंधियत एंड सिंधी नेशन। हाणे इन व्यू लाइ मूंखे काफ़ी इज़त आहे, बट रियलिटीज़ ऑन द ग्राउंड छा आहिनि? रियलिटीज़ ऑन द ग्राउंड इहे आहिनि त असांजे यंगस्टर्स खे अपॉर्चुनिटीज़ तमामु घटि आहिनि सिंधी लैंग्वेज सिखण लाइ। बिल्कुलु फियर्स कॉम्पिटिशन आहे। ईअं त कोन्हे त सिंधी यंगस्टर्स भई सिंधी लैंग्वेज सिखण लाइ पंहिंजो ॿियो कुझु विञाईंदा, बट जेकॾहिं सिंधी पंहिंजी सिंधियत क़ाइमु थो रखे, जे सिंधी आइडेंटिटी ऐं सिंधी कल्चर ऐं सिंधी एफिलिएशन सां पाण खे प्यार में थो रखे, जोड़े थो रखे, त सिंधी लैंग्वेज बि ईंदी। हिकिड़ो तव्हांखे मां इंस्टेंस ॾियां। जी। कंहिं ज़माने में हेतिरनि सदियुनि में जूस हुआ, हिब्रू भुलाए वेठा, दे हैड कंप्लीटली फॉरगॉटन हिब्रू। जंहिं ॾींहुं इज़राइल बिकेम अ स्टेट, तंहिं ॾींहुं खां वठी इट बिकेम एन आर्टिकल ऑफ फेथ इन एवरी जूइश फैमिली दैट एवरी मेंबर of their family must learn Hebrew. Not that they had any intention of going back to Israel, no. Not that they had any intention of migrating to Israel, no. But it became an article of faith. The person, the teachers teaching Hebrew language became rich overnight. It became the most lucrative profession in the world to be a teacher of Hebrew. Today you will find every Jew, whether he's staying in Europe or USA, speaks Hebrew. तव्हांजे किताबनि ते अचण खां अॻु तव्हां खां मां हिकु सुवाल इहो पुछणु चाहींदुसि त सहयोग फाउंडेशन जे दावत ते तव्हां मुंबई में आया ऐं तव्हांजी सन्मान थी सहयोग फाउंडेशन जे ट्रॉफी सां। तव्हांखे कीअं लॻो उन पुरस्कार खां पोइ? पुरस्कार खां पोइ चवां, पर तंहिंखां अॻे छो न चवां? अॻु में बि चओ, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, आई एम वन ऑफ द फॉर्चुनेट पर्सन्स। मूंखे शायदि यारी दोस्ती घणी अथमि, माण्हू शायदि भाईंदा बि आहिनि। मूंखे 7-8 अवार्ड्स USA में मिलिया आहिनि जी, बट आई हैव नेवर ट्रेवल्ड आउट ऑफ कैनेडा टू गो एंड रिसीव दोज अवार्ड्स। तव्हीं पुछंदा छो? ट्रेवल इज़ एक्सपेंसिव। ट्रेवल ऑल्सो टेक्स यू अवे फ्रॉम वर्क। बराबरि आहे। पर सहयोग जो जॾहिं इन्विटेशन आई मूंखे, जी, त आई मेड अप माई माइंड त मूंखे ही अवार्ड लाइ वञिणो आहे, छो जो सहयोग लाइ मूंखे इज़त आहे। सहयोग जेको कमु वेठो करे पॉलिटिकल कोन्हे, उन में कल्चरल एजुकेशनल जेके एस्पेक्ट्स आहिनि, फॉर्चुनेटली ॿिया माण्हू गॾिया अथमि जिन खे सहयोग इज़त ॾिनी आहे। ऐं आई रियली वॉन्टेड टू कम, इन करे ई मूं तव्हांखे फ़ोन कयो। तव्हांजी वॾी महिरबानी, थोरी सख़्त समुंड पार करे ऐं असांजे इन करे मूं चयो केतिरो परे हुजे, तॾहिं तव्हांखे फ़ोन कयुमि त जे हीअ डेट रखी सघो या हीअ डेट रखी सघो जी, त मां ख़ुशि आहियां। ऐं मां ख़ुशी सां आयुसि। महिरबानी। अवार्ड मिलियो, मूंखे रियली ख़ुशी थी। सभ खां पहिरीं शायदि तव्हां टीपू सुल्तान ते किताबु लिखियो आहे। जी साईं। तारीख़ जे हिकिड़ो हिसो हुयो त काफ़ी कैरेक्टर्स हुया ॿिया बि तारीख़ में, तव्हां सिर्फ़ु टीपू सुल्तान लाइ छो सोचियो, या उन में अहिड़ी कहिड़ी ख़ासि तव्हांखे वजह नज़र आई? मां चाहींदुसि उहो असां पंहिंजे दर्शकनि खे ॿुधायूं। एक्चुअली छा थियो, जो 47 खां वठी तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो परपेचुअल ऑब्सेशन हो मूंखे, त मूंखे इंडिया जे संस्कृति ते लिखिणो आहे। भारतवर्ष कीअं थियो, हिंदुइज़म 8000 BC में कीअं शुरू थी। इन करे मूं चयो त मां हिस्ट्री पढ़ां। पर
ऊंचो हिस्ट्री मां सिधो इंडिया जे पीरियड सभु हिस्ट्री मूंखे पढ़ण जो शौक़ु आहे बराबरि आहे। त सडनली मूं ॾिठो ई माण्हू टीपू सुल्तान तंहिंखे अंग्रेज़नि एतिरियूं गारियूं ॾिनियूं आहिनि, हिंदुस्तानी राइटर्स बि एतिरियूं गारियूं ॾिनियूं आहिनि, छो? आई वॉज वंडरिंग त हिकिड़ो ई इहो माण्हू हो जंहिं अंग्रेज़नि सां 12 पिस्ट बैटल्स लड़ियो, जी अंग्रेज़नि जा प्रिज़नर्स कयई, अंग्रेज़ जनरल खे बि हिकिड़ो प्रिज़नर कयई, कंहिं बि अंग्रेज़नि खे कॾहिं कोन जॉइन कयई, जंहिं निज़ाम बि कयो, मराठनि बि कयो, अंग्रेज़नि खे जॉइन करे त ॿियनि इंडियन पावर सां लड़े। प्राइम मिनिस्टर हुनजो हिंदू पूर्णिया ब्राह्मण, 24 मिनिस्टरनि मां 14 हिंदू, 38 जनरल्स मां 28 हिंदू। त ही माण्हू छो था चवनि त बिगट हो, बदमाश हो, स्काउंड्रल हो, ऐं हिंदुनि खे हेतिरियूं जागीरूं ॾिनई, पंहिंजे कंपाउंड में टेम्पल रखियाई। अच्छा, टेम्पल्स हुया हुन वक़्तु टेम्पल हुनजे कंपाउंड में होसि। ओके, पोइ छो था चवनि त ही बिगट हो ऐं हिन माण्हुनि खे कन्वर्ट कयो टू इस्लाम एंड ऑल दैट। ॾिठो त बराबरि हिन जे गवर्नर्स बदमाश हुआ, उन्हनि किन खे कन्वर्ट कयो हो, पर टीपू वॉज एन ऑनरेबल मैन। अंग्रेज़नि ख़ाली हिन ते छो शिकायत कई ऐं एतिरो हिन जे ख़िलाफ़ु छो लिखियऊं, जो हिकिड़ो ई रूलर हो जो अंग्रेज़नि सां लड़ियो, ॿिया सभु भॼी वेंदा हुआ इंडियन रूलर्स। इन किताब खे केतिरी कामयाबी मिली? कामयाबी त सुठी मिली, घणियूं कापियूं अंदाज़ो तव्हांजो? 2.5 लाख कापी 2.5 लाख कापियूं पूरे देश में, इंडिया वर्ल्ड में, हाँ। ऐं अबाउट 85,000 अब्रॉड में। अच्छा, 2.5 लाख भारत में भारत में ऐं 85,000 85,000 जेके 50,000 कापियूं ॿाहिरि आहिनि उहे ॿाहिरि वियूं आहिनि। पर छो जो सीरियल थियो न हिन ते, टीवी सीरियल थियो, तंहिं लाइ मूं स्क्रिप्ट लिखी ऐं स्क्रीन प्ले एंड डायलॉग्स। त उन तां संजय खान जेका संजय खान टीवी सीरियल ठाही, प्रोड्यूस कई, उनखे तव्हां राइट्स ॾिना। इन करे चङो वधी वियो नालो हिन जो। इट डिड वेरी वेल। ॿियो किताब हुयो तव्हांजो उमर ख़याम ते, जी साईं। उमर ऐं आय जे हिसाब सां। उमर ख़याम जो नालो ईंदे ई हिकिड़ी मदोशी ऐं खुमार जो माहौल, हिकिड़ो नज़ारो अची वञे थो पियो। क्वाइट राइट। हिकु ख़ुश्क सब्जेक्ट हुयो, जीअं रेगिस्तान मां हिकिड़ी फुलवाड़ीअ में अची वञो, बाग़ीचे में अची वञो। सो इन प्यार मोहबत ऐं इन मदोशी ऐं खुमार वारे माहौल जे तरफ़ तव्हांजो लाड़ो कीअं थियो? अचानक उमिरि ते कीअं तव्हांजो ध्यानु वियो? साईं ॾिसो, हर कंहिंखे डाइवर्शन खपे। हिस्ट्री या तव्हांजे जीवन जी हिकिड़ी ॿी रसीली बट नेचुरल पहलू थी नज़र अचे। हर को माण्हू लवर आहे, यू आर अ लवर एट हार्ट, जी। यू वांट टू रीड। पर ॿी ॻाल्हि अथव, उमर ख़याम खे त मिसअंडरस्टैंड कयो आहे न सभिनी। ही वॉज ऑलवेज ही हैज संग वाइन वूमन एंड सॉन्ग, पर हुनजे दिलि में वाइन एंड वूमन एंड सॉन्ग त कोन्हे न। डेस्परेशन अथसि हिकिड़ो, त लाइफ में रखियो छा आहे। पाण खे एस्केप था वठूं असीं वाइन वूमन एंड सॉन्ग जो, बट एट द हार्ट अंदर में झाती पाइण खां पोइ महसूस थिए थो कुझु कोन्हे। वॾी ॻाल्हि त इनखे पंहिंजी बि ख़बर कोन हुई त हिनखे छा खपे लाइफ में। सूफ़ी हो, पर सूफ़ी जी लेबल कोन वरितई। ख़ुदा सां हुन शिकायत कई, जेकॾहिं सॼी पोइट्री हुनजी ज़ाहिर थिए हा त इस्लामिक मुल्कनि में हुनखे शायदि मारे रखनि हा। अच्छा, इन तरीक़े जो बग़ावत त सख़्तु, ही वॉज द ग्रेटेस्ट रेबल। आफ्टर ऑल छा चवंदो ख़ुदा सां, छा चवंदो? फॉर ऑल द सिन्स वेयर विद द फेस ऑफ मैन इज़ ब्लैकेंड, मैन्स फॉरगिवनेस गिव एंड टेक। ख़ुदा, यू ऑल्सो डिज़र्व man's forgiveness for all the sins with which you have blackened the face of man. Okay. Because he said, you made man of baser earth. O thou who with baser earth did devise the snake. Did devise the snake. And Eden to ठाहियो, माण्हू खे वीक कयो। अरे, you deserve God's, you deserve man's forgiveness. Not the other way around. Otherwise. So he was a rebel. खैर उनजी फिलॉसफीअ सां बि तव्हां काफ़ी मुतासिर आहियो, पर जेको वॾे में वॾो हींअर सॼे देश में, सॼे दुनिया में तहलको तव्हांजे किताब जेको रिटर्न ऑफ आर्यास तव्हां जेको खोज कई आहे, वक़्त खे पोयां प्राचीन वक़्त में वञी करे सदियूं पोइते वक़्त जे गर्भ में पई ऐं उनजो हिकु सचाई रिटर्न ऑफ आर्यास जे रूप में तव्हां
माण्हुनि जे साम्हूं आंदी आहे, उन में घणो वक़्तु लॻो तव्हांखे रिसर्च करण में? उन में त जेकॾहिं टाइम फ्रेम मां वेही लिखिया त 18 साल लॻा। 18 साल पर जीवन जो वॾो दिलि- पीरियड आहे। पर दिलि जी ॻाल्हि जेकॾहिं कयो त राइट फ्रॉम 1947, राइट फ्रॉम 97, ऑल दीज फॉर 40-50 years जेको आहे सॼो मूंखे इहो ख़्यालु हो। ओके। टाइम थिए लॻो मूंखे रिसर्च में, लिथुनिया में वञणु, रशिया में वञणु, ईरान में वञणु, फिनलैंड, जर्मनी, उतां ओल्ड सॉन्ग्स कलेक्ट करणु ऐं उहे सभु कोलेट करणु, त उन में चऊं काफ़ी समय लॻी थो वञे। बट बेसिकली टू सिट ऑन द चेयर एंड गेट द मटीरियल, गेट इट ट्रांसलेटेड, गेट इट कैटलॉग्ड, उन में 18 साल लॻी। 18 साल लॻी। हिकु सचाई ॾिनी आहे दुनिया खे। आई डोंट नो सचाई, छो जो अञा ताईं त ईअं त कोन्हे भाई सभिनी को एक्सेप्ट कयो आहे, छो जो अकॉर्डिंग टू मी ई असांजा इंडियंस ई हुआ जे आर्यंस सां। Aryans were Hindus, born, who grew up and died as Hindus, anchored in the timeless faith of Sanatana Dharma. इहो बि मञियो वेंदो आहे त इंसान खे जॾहिं जीवन में सभु हासिलातूं थींदियूं आहिनि तॾहिं साईं जे तरफ़ लाड़ो थींदो आहे। उन प्रभुअ जी फिलासफ़ीअ में, उन मालिक जे वेझो वञण जी फिलासफ़ी ऐं उन जे तरफ़ खिचाव थींदो आहे। तव्हां बि हींअर शायदि गौतम बुद्ध ते रिसर्च करे रहिया आहियो ऐं गौतम बुद्ध ते किताब लिखी रहिया आहियो। सो इन जो कुझु थोरे में मुख़्तसिर में कि गौतम बुद्ध ते मां किताब लिखी रहियो आहियां ऐं ॿियनि बि घणनि ई लिखियो आहे, ईअं त कोन्हे को मुंहिंजो को फ़र्ज़ु थींदो, पर मूंखे ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि जेका गौतम बुद्ध लाइ इम्पॉर्टेंट, जंहिं ॻाल्हि ते मूंखे लिखिणो आहे त उहा इहा आहे त गौतम बुद्ध वॉज अ ग्रेट हिंदू, ही इज़ अ हिंदू अवतार। And Gautam Buddha always felt, though many suggested to him that why don't you open your own order, he always felt, he says, I have walked on this path. Here I have collected fresh flowers. Here I have collected great thoughts. Because Hinduism is not a dogma, remember that. Hinduism gives you free will to think for yourself, to come with new ideas, act as you wish. And this is what Gautama himself felt, that Hinduism has given him every opportunity. And so he did not want to found a new order. It was his disciples who after his death wanted तमामु it. सुठी ॻाल्हि आहे, तव्हां हर फील्ड खे कवर कयो था, इतिहास खां वठी करे धर्मी राह ताईं। तव्हां असां सां गॾु हिते आया स्टूडियो में, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, दर्शकनि जो वॾी